टंडो बागो शहर के वार्ड नंबर 2 के रवासन जा केतरा घर बरसाती पानी निकाल न थियो। रवासन पारां टाउन कमेटी के चेयरमैन और टीएमओ खिलाफ मुजाहरो। पानी घर में निकाल करण के खबर मूजिब टंडो बागो शहर के वार्ड नंबर 2 मीर महले में बरसाती पानी निकाल न थियण वारे अमल खिलाफ रवासन अनवर अली, जाहिद अली, सज्जाद अली, गुलाम रसूल, जावेद खासकेली समेत औरतन मरियम खासकेली, गुलनाज खासकेली, मरनिसा खासकेली, कलसूम ऐं नंढनि ॿारनि ज़ाकिर अली, दुआ साबिर जी अॻवाणी में मर्दनि औरतनि ऐं ॿारनि पारां सदन घरनि मां पाणी बरसाती पाणी गुज़िरियल 3 ॾींहंनि खां निकाल न करण वारे अमल खिलाफ इतिजाज कंदे चयो त असां ग़रीब मज़दूर तबिको आहियूं। असांजे कचनि घरनि में 3 ॾींहंनि खां बरसाती पाणी बीठल आहे। असां बार बार टीएम चेयरमैन के ऑफिस ते वञी दावूं कयूं आहिनि, पर असां ग़रीबनि जे घरनि मां बरसाती पाणी निकाल नथो करायो वञे। जे करे बरसाती पाणी असांजे घरनि में बीहण करे रद पचा समेत घरनि में सुम्हण लाइ परेशान आहियूं। हिननि चयो त असां इंतज़ामिया खे बार बार चवण जे बावजूद चेयरमैन जो ख़ासि प्राइवेट माण्हू रसूल बख़्श जमाली असांखे इहो चई वापसि थो करे त मशीनूं वांदियूं कोन्हनि। हिननि इतिजाज कंदे चयो त असां ग़रीब किथे दावूं खणी वञूं। हिननि वज़ीर आला सिंध बल्दियात जे वज़ीर समेत DC बदीन खां घुर था करियूं त असां ग़रीबनि जे अजनि मां बरसाती पाणी निकाल करायो वञे। सिंध धरती न्यूज़।